दावत खिताब ॾियूं था हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब जिनके पाण अचनि ऐं खिताब करण फरमाइनि। हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब, नारे तकबीर। बाक़ी रात जो हिस्सो आहे, नारे जो जवाब ज़ोर सां ॾियो, जीअं अञा लाड़काणे वारनि खे ख़बर पवे त अञा जलसो हले पियो। नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, इस्लामी इनकलाब, नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह। व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना व महबूबना व महबूब कुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अरसल रसूलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। व सिराजम मुनीरा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यत्लूनहु हक़्क़ तिलावतिहि उलाइक युमिनून बिहि व मन यकफुर बिहि फउलाइक हुमुल खासिरून।
सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रात जे काफ़ी हिस्से जे गुज़रण जे बावजूद एॾो प्यार ऐं मोहब्बत मां अवां जो क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ विया। इहो हिन ॻाल्हि जो बयीन सबूत आहे त तव्हां सभिनी जी क़ुरान सां मोहब्बत आहे। अलमरु मा मन अहब, साईं जन फरमायो माण्हू उन ई सां गॾु हूंदो जंहिंसां मोहब्बत हूंदसि। साईं जन वेठा हुया, हिकिड़ो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी नबी साईं वटि आयो, चईं मतस्सा मतस्सा, क़यामत कॾहिं थींदी, क़यामत कॾहिं थींदी। पाण फरमायूं मतस्सा मतस्सा मा आतत, क़यामत क़यामत ॿधी अथई, क़यामत जी कुझु तयारी बि कई अथई। चईं साईं ॿी कहिड़ी तयारी आहे असांजी, इन उहे बि मां तव्हां सां मोहब्बत कयां थो। नबी साईं फरमायो मुबारक हुजई अंत मा मन अहबब्त, तूं क़यामत जे ॾींहुं उन ई सां गॾु हूंदे जंहिंसां मोहब्बत हूंदे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां ई असांखे पंहिंजे आका पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं साईं ते जेको क़ुरान मजीद नाज़िल थियो उन सां सची मोहब्बत नसीब फरमाए। जेकर मुंहिंजी तव्हां सां मोहब्बत हुजे, तव्हां सां प्यार हुजे, मोट में तव्हां उन प्यार उन मोहब्बत जो क़दुरु कंदव त दिलि में अञा वधीक मोहब्बत पैदा थी।